दादू में 15 करोड़ रुपए की लागत से तैयार थियल वाटर सप्लाई स्कीम मुकम्मल थियण बावजूद गैर फाल है। स्कीम बंद थियण सबब 25 खां वधीक ॻोठनि जा हज़ारे रहवासी गुज़िरियल 20 ॾींहनि खां पीअण जे साफ़ पाणी खां महरूम आहिनि। मुतासिर माण्हुनि एहतिजाज करे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई ऐं स्कीम जी फौरी बहाली जो मुतालबो कयो आहे। दादू ऐं जोही तालुक़नि जे 3 यूनियन काउंसिलनि पीर मशाइक यूनियन काउंसिल 2 ऐं मुरादाबाद लाइ लॻभॻि 15 करोड़ रुपए की लागत से वाटर सप्लाई स्कीम तामीर कई वई। मक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त हीउ मनसूबो सिंध हाई कोर्ट हैदराबाद जी हुकूमत मुकम्मल कयो वियो, पर मुकम्मल थियण खां थोरे ई अरसे बाद गैर फाल बणिजी वियो आहे। मुतासिर रहवासियुनि मूजिबि स्कीम में मुबैना करप्शन ऐं नाक़िस तामीराती कम सबबि मुख़्तलिफ़ हंधनि ते पाइप लाइनूं टुटी पयूं आहिनि, जंहिंजे नतीजे में पाणी जी फराहमी मुकम्मल तौर मुतासिर आहे। हिन वक़्तु 25 खां वधीक ॻोठनि जा हज़ारे माण्हू पीअण जे साफ़ पाणी खां महरूम आहिनि। सही मसलो इहो आहे त CP नंबर 988 सर्किट बेंच हैदराबाद जे हुकूमत ते 2021 जेको आहे सो ऑर्डर निकितो हो, जंहिंमें चीफ सेक्रेटरी पेश थियो ऐं 150 मिलियन जेको आहे सो उन में मंज़ूर कया विया पीअण जे साफ़ पाणी जे लाइ, जंहिंमें पब्लिक हेल्थ ऐं ठेकेदारनि जी मिली भगत सां नाक़स मटीरियल इस्तेमालु कयो ऐं पैंप गैर मयारी पैंप इस्तेमालु कया विया, जेके माना लोकल कंपनियुनि जा जेके माना विच तां फाटी था पवनि, उहो ॻोठाणनि ताईं पाणी नथो पहुचे। असां DC दादू खे बार बार एप्लीकेशन ॾिनियूं, इंक्वायरी घुर कई त बाबा तव्हां डिस्ट्रिक्ट या हेड हो, हिन जो नोटिस वरितो, पर 3 महीननि खां हिन जी कैनल आटार ऐं जेको आहे सो ॻोठाणनि ते पीअण जो पाणी न पहुतो आहे। साईं ओवरऑल जो ही सॼी आहे जेकी 3-4 लख आबादी आहे, उन सॼी पाणीअ मुतासिर आहे। सिटी जो ही आहे उहो गडरे पाणी पिया था पियनि ऐं जेके डेवलपमेंट ते स्कीमूं आहिनि उहे अञा ताईं ॻोठाणनि ते पाणी न पहुची सघियो आहे। ॻोठ गुलाम सेन गाॾी आहे, शमीर आहे, 5 सालनि खां डेवलपमेंट में स्कीम आहे जिन खे पाणी न पहुची सघियो आहे। स्कीम जी इंक्वायरी कई वञे ऐं उन जी जांच कई वञे, जेको नाक़स मटीरियल लॻायो आहे उहे जेके ज़िम्मेवार आहिनि उन्हनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। मसइले जे हल लाइ समय ॻोठाणनि छंडण मोरीअ खां DC ऑफिस ऐं पोइ दादू प्रेस क्लब ताईं पैदल एहतिजाजी रैली कढी। मुज़ाहिरीन चयो त हिननि केतिरा ई भेरा ज़िले इंतिज़ामिया खे दरख़्वास्तूं ॾिनियूं, पर कंहिं बि संदन दाह न ॿुधी। सिर्फ़ अपील आहे, जेको असांखे नाक़स मटीरियल इस्तेमालु करे ॾिनो वियो आहे उन जो कमु को हिकु ॾींहुं बि न हलियो। छो न हलियो, उन जी वजह DC साहब उन्हनि खां पुछा करे सघे थो। असां हिन महिल इन लाइ हिते सभु गॾु थिया आहियूं त असांखे पाणी सिर्फ़ु पीअण जो खपे। फसलुनि जो पाणी त बंदि थी चुको आहे, ज़मीनूं घेराबाद थी चुकियूं आहिनि। हिते अहम सवाल इहो पैदा थिए थो त जेकॾहिं अदालत जी हुकूमत ते मनसूबो मुकम्मल थियो हो त पोइ इहो कुझु ई अरसे बाद गैर फाल छो थी वियो? जेकॾहिं तामीराती कमु मयारी हो त पाइप लाइनूं छो टुटी पयूं, ऐं जेकॾहिं कमु नाक़िस थियो आहे त उन जा ज़िम्मेवार केरु आहे? इहे सवाल हाणे लाॻापियल इदारनि लाइ हिकु वॾो इम्तिहान बणियल आहिनि। असांजे तेल कोयले गैस ॿेलनि ॿेट ते कब्ज़ा, असांजे तेल कोयले गैस ॿेलनि ॿेट ते कब्ज़ा, असांजे पाणी बनी ऐं कती ऐं चेट ते कब्ज़ा, असांजी कणक कप ऐं सारियुनि जे रेट ते कब्ज़ा, असांजी क़ौमी सूबाई ॿिन्ही बजट ते कब्ज़ा। ॿुधायां सच पियो सारो, हवाई फेर कोन्हे को, सॼी आहे सिंध सूरनि में किथे बि ख़ैर कोन्हे को। असां ॼण क़ौम निंदड़की असांजो केरु कोन्हे को, असां ॼण क़ौम निंदड़की असांजो केरु कोन्हे को। हाणे पोख जो पाणी त उहो तव्हां त जोही वारनि ऐं छंडण वारनि ॼण हथ खयो, हिननि यदीदनि पक थंदी असांखे पाणी कोन्हे था, घटि में घटि पीअण जो पाणी थी ॾियनि। मुज़ाहिरीन सिंध हाई कोर्ट हैदराबाद सिंध हुकूमत लाॻापियल अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त वाटर सप्लाई स्कीम खे फौरी तौर बहाल कयो वञे, नाक़िस कम जी जांच कराए ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं मुतासिर ॻोठनि खे साफ़ पीअण जो पाणी फराहम कयो वञे। असांजो मुतालबो इहो आहे त रॉयल्टी फंड्स जे नाले सां डिस्ट्रिक्ट दादू में सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में हिकिड़ी पटिशन दाख़िल थी हुई, जंहिंमें डिस्ट्रिक्ट इंतिज़ामिया खे पाबंद बणायो वियो त 5 किलोमीटर सराउंडिंग में जेके बि ॻोठ आहिनि BHP जे, उन्हनि खे मिठो पाणी फराहम कयो वञे। उन में पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग दादू वारनि छा कयो आहे त नाक़स मटीरियल इस्तेमालु करे 2 नंबर पाइप इस्तेमालु करे जस्ट फॉर्मेलिटी तहत लाइन बहाल कई वई, चालू कई वई, जेका मुसलसिल अॼु आए रोज़ कंहिं न कंहिं हंध खां फाटे थी पई, जंहिंजा जॉइंट जेके आहिनि उहो कचो कमु थियल आहे सॼो, जंहिंजे करे ॻोठनि जे पाणी जेको आहे मुसलसिल अॼु 15-20 ॾींहनि खां बंदि आहे। असां ॻोठाणनि जो इहो ई एहतिजाज जो आहे त महिरबानी करे इन जी लाइन जी जेका आहे उहा मरमत कराई वञे ऐं इन जी इंक्वायरी कराई वञे त किरोड़नि जी बजट जे बावजूदु नाक़स मटीरियल छो इस्तेमालु कयो वियो आहे ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं ॻोठनि जो पाणी जेको आहे उहो जल्द खां जल्द बहाल कयो वञे, छाकाणि त पीअण जो पाणी बुनियादी ज़रूरत आहे जेका गवर्नमेंट जी ज़िम्मेवारी बि आहे। 15 करोड़ रुपए जी लागत सां तैयार थियल मनसूबो जेकॾहिं कुझु ई अरसे में गैर फाल थी वञे ऐं हज़ारे माण्हू पाणी जी बुनियादी सहूलियत खां महरूम थी वञनि त इहो रुगो हिकु फ़नी ख़राबी न, पर मनसूबाबंदी, निगरानी ऐं एहतिसाब बाबति बि केतिरा ई सवाल उथारे थो। हाणे ॾिसणो इहो आहे त लाॻापियल इदारा
रुगो वाइदा कनि था या वाकई स्कीम बहाल करे मुतासिर माण्हुनि खे रिलीफ फराहम कनि था।